पाक जा वॾा एहसान। अॼु रमज़ान मुबारक जो 15 रोज़ो आहे ऐं निजी जी टीम तरफ़ां जेको पहिरें रोज़े खां मुसलसल परे परे खां जेके ईंदड़ मुसाफ़िर आहिनि, जेके घटि थोरो महांगाई में इलाही परेशान आहिनि ऐं इहे बचे जी रोज़ी करण था वञनि या जेके बीमारी समाज में घरां निकिरनि था, छो रमज़ान महीने में हर को चाहींदो आहे असीं पंहिंजे घरनि में जेको आहे इफ़्तारी करियूं, पर मजबूरी ते जे घरां निकिरनि था उन हवाले सां निजी तरफ़ां हिकु नंढड़ी कोशिशि जेके 4 सालनि खां अंदरि आहे त उन ते नायत शुक्रगुज़ार आहियूं। उन पूरत जा जंहिंजो गुज़र सफ़र सिर्फ़ु माना जेका बर्फ़ ते आहे ऐं उन ते पंहिंजे घर जो चुल्हो ॿारींदो आहे, उनजी इंसानियत जे सलामत पेश करियां जे पर साल बि असांखे बर्फ़ जेकी आहे फ्री ऑफ कास्ट जेकी ॾिनी आहे, हींअर बि जेको असांखे बर्फ़ फ्री ऑफ कास्ट ॾिनी आहे, त उहो अलाह जी राह में ॾिनी आहे। अलाह साईं मुंहिंजी रोज़ी में बरकत ॾे, हर ख़ुशी अता फरमाए ऐं निजी जी टीम अलाह साईं उनमें ख़ुशि रखे, सलामत रखे, मौला हुसैन जे गम खां को गम न ॾे ऐं जिन बि दोस्तनि हिन में जेको असांजी हेल्प कई आहे उन्हनि खे अलाह पाक ख़ुशि रखे, सलामत रखे ऐं पूरी सिंध खे सलामत रखे ऐं पूरी सिंध में ख़ुशियूं अता फरमाए, मौला हुसैन जे गम खां असांखे गम न ॾे। जिते जेके यज़ीदी हुकूमत आहिनि उन्हनि असांजे माण्हुनि जो जीवन जंजाल करे छॾियो आहे, पर इंशाअल्लाह ताला निजी हर पंहिंजो आवाज़ उथारींदी रहंदी।